अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध धरती जो बेहतरीन है पुराने वक्त जो नाले वारो शायर वहीद हिकिड़ो। शायर वहीद हिकिड़ो केरु किथां जो आहे? शायर वहीद हिकिड़े खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? हिकु शायर मां वहीद हिकिड़ो छो ऐं कीअं हिकु फ़नकार थियो? शायर वहीद हिकिड़े ते वक़्त में फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी छो टोकूं कंदो हो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बेहतरीन ऐं दर्दीलो शायर वहीद हिकिड़ो। वहीद हिकिड़ो हिकु शायर हुजण सां गॾोगॾु हिकु बहितरीन तबियत जो इंसान बि आहे। वहीद हिकिड़े जो अबाणो ॻोठु मदे जी भरिसां ॻोठु हकड़ा आहे। संदसि पैदाइश 1972 ईस्वी अथसि। वहीद हिकिड़े जे वालिद रोज़गार सबबु ॻोठु हकड़ा हमेशह लाइ छॾे उन वक़्तु शिकारपुर लॾे वेठा, उते रिहाइश पज़ीर थिया। शिकारपुर खां पोइ हींअर वहीद हिकिड़ो कराची में रिहाइश पज़ीर आहे ऐं वहीद हिकिड़े खे हिकु पुट सां गॾोगॾु 5 नियाणियूं बि आहिनि। वहीद हिकिड़े खे नंढपिण खां ई शाइरी करण जो शौक़ु हो। वहीद हिकिड़े पंहिंजी शाइरीअ जो पहिरियों गीत ई सिंध जे बहितरीन फ़नकार उस्ताद शमन अली मीराली खे ॾिनई। शायर वहीद हिकिड़े जो हिकु रिकॉर्ड बि आहे त उन वक़्तु शमन अली मीराली जा एज़ अ शाइर तौरु 70 एल्बम कयाई ऐं 12 साल कशिश टीवी में कमु कयाई। वहीद हिकिड़े 17 साल एज़ अ शाइर तौरु नाज़ प्रोडक्शन में बि कमु कयो। वहीद हिकिड़े सिंधी, उर्दू, पंजाबी, सराइकी ऐं बलोची में बि शाइरी कई। सिंध जो अहिड़ो को बि फ़नकार न आहे जंहिं वहीद हिकिड़े जी शाइरी न ॻाई हुजे। शाइर वहीद हिकिड़ो फ़नकारनि जे सितमनि खां तंग थी उन फ़नकारी शुरू कई। जॾहिं वहीद हिकिड़ो फ़नकार थियो त ॿिया फ़नकार उन ते टोकूं कंदा हुआ, जंहिंमें फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी उन ते भरी महफ़िल में बि खिलंदो हो ऐं चवंदो हो त हाणे हीउ बि फ़नकार थियो आहे ऐं यादि ॻाईंदो, मतिलबु टोकूं कंदो हो। शाइर वहीद हिकिड़े काफ़ी ॾुख ॾिठा। संदसि शिकारपुर में काठियूं बि खपायाई, गंढेरियूं बि खपायाई, बेरे खां वठी मैनेजर ताईं दीवान जे होटल ते बि कमु कयाई। वहीद हिकिड़ो जॾहिं पंहिंजी शाइरी रिकॉर्ड कराईंदो हो त उन वक़्तु सैयद कासिर नवाज़ शाह स्टूडियो छॾे उथी हलियो वेंदो। शाइर ऐं फ़नकार वहीद हिकिड़े पंहिंजा सभई ॾुख रूबी अली खे प्रोग्राम यादगिरियूं में ॿुधाया। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।